अस्सलामुअलैकुम संगत। उम्मीद कयां थो अवां सब खैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो। जीअं त अवां जो पंहिंजो सजाद हुसैन हिकिड़ो अवां ॾिसी रहिया आहियो सजाद मखणी व्लॉग यूट्यूब चैनल। ही मूंसां गॾु आहे बहादुर बुखारी। अवां थंबनेल ते जेको आहे पढ़ी सम्झी त विया हूंदो अॼु असां काॾे था वञूं। अॼु असां वञूं था दरगाह आलिया भरचुनी शरीफ़ जी ज़ियारत करणु। असांजे वीडियो सां गॾु हुजो, चैनल खे जल्दी जल्दी सब्सक्राइब कयो। अचो त दरगाह जी ज़ियारत असां बि कयूं, तव्हांखे बि करायूं। अचो संगत जेको आहे तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं, दरगाह आलिया भरचुनी शरीफ़ डेरकी बाईपास खां 2 किलोमीटर जेको आहे परे आहे, पर एॾी परे न आहे, 2 किलोमीटर माना थोरो फ़ासिलो आहे। सो मां जो संगत खे ॿुधाए छॾियूं, असां बि बसि दरगाह ते पहुचण वारा आहियूं, असां सां गॾु ई हुजो। संगत जेको आहे जो असां हे दरगाह आलिया भरचुनी शरीफ़ जेको आहे हे पहुची विया आहियूं। हे जेको आहे मोटरसाइकिल हिते जेको आहे बीहारीसीं। हीअ जेको आहे तव्हां साम्हूं ॾिसी सघो था, जेको आहे जो दरगाह जेकी आहे सो अंदरि असां वञूं था, तव्हां असां सां गॾु हुजो। जेको आहे हे आहे दरगाह शरीफ़ जो जेको आहे दरवाज़ो। सो असां हाणे तव्हां इन थींदासीं। मूंसां गॾु बहादुर बुखारी बि आहे जेको आहे जो हाणे असां दरगाह जी ज़ियारत कंदासीं। तव्हांखे बि जेको आहे ज़ियारत कराईंदा। अदा ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु? बिस्मिल्लाह। ॿियो ख़ैरु आहे? दौड़ शुक्र आहे मौला। सो हे असां दरगाह जे दरवाज़े जे अंदरि असां आया आहियूं। संगत जेको आहे असां अंदरि दरगाह में अची विया आहियूं। सो माशाल्लाह रोज़ो शरीफ़ तव्हां ॾिठो, ही दरगाह भरचुनी शरीफ़ जो रोज़ो शरीफ़ आहे। ऐं हिते कहिड़ियूं कहिड़ियूं ज़ारतां आहिनि, ऐं अंदरि जेको आहे दरगाह में घणियूं जेको आहे मज़ार आहिनि असांजे पीरनि जूं, उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। ऐं कहिड़ियूं ज़ारतां आहिनि उहे बि तव्हांखे जेको आहे ज़ियारतां करायूं था। अचो असां सां गॾु हुजो। संगत जेको आहे मां दरगाह भरचुनी शरीफ़ जो जेको रोज़ो आहे साईं जन जो, मां हुनजे दरवाज़े ते ई मौजूदु आहियां, जेको हाणे अंदरि दरवाज़े में अंदरि इन थींदुसि। सो अचो जेको आहे तव्हां बि साईं जन जी ज़ियारत कयो, असां बि कयूं था। सो हीअ दरगाह में जेको आहे पंज पीर रखियल आहिनि, जेको आहे दरगाह में साईं जन जी मज़ार थियल आहे। ऐं हे तव्हां मथां ॾिसी सघो था, ज़ियारत करे सघो था। हे मथां जेको आहे रोज़े जी ज़ियारत आहे अंदरे पासे ॾांहुं। सो हीअ दरगाह जेकी आहे मशहूरु आहे। संगत जेको आहे जो असां दरगाह भरचुनी शरीफ़ जे अंदरूं असां ज़ियारत कईसीं, तव्हांखे बि जेको आहे दरगाह जे अंदरूं ज़ियारत कराईसीं। सो असां सां गॾु ई हुजो। जेको हाणे हलूं था मस्जिद शरीफ़ जेकी आहे जिथे निमाज़ जेको अदा कंदा आहिनि। अचो त मस्जिद शरीफ़ जी तव्हांखे ज़ियारत करायूं। जेको आहे हीअ आहे मस्जिद शरीफ़ जेको आहे, हिते 5 वक़्त निमाज़ जेको आहे पाबंदी सां पढ़ी वेंदी आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, मस्जिद शरीफ़ जो ई ज़ियारत करे सघो था। वाह कैमरा फेर हेॾे। संगत खे इहो ॿुधाईंदा हलूं, जेको आहे जुमे जी निमाज़ ते हिते परे परे खां मुरीद ईंदा आहिनि। जेको आहे वॾे अंग में जेको आहे मुरीद हूंदा आहिनि हिते माशाल्लाह। जुमे निमाज़ खां पोइ जेको आहे ज़ियारतां थींदियूं आहिनि। साईं बादशाह पाण हूंदा आहिनि हिते, जेको आहे जो हीअ तव्हां ज़ियारत करे सघो था मस्जिद शरीफ़ जी। हीअ आहे जेको आहे मस्जिद शरीफ़। संगत तव्हांखे इहो ॿुधायूं, हीअ आहे दादलो शरीफ़ जेको आहे। हीअ माना ख़ाली आहे हिन टाइम, हीअ भरियलु हूंदो आहे। जेको आहे वज़ू निमाज़ जे लाइ या दरगाह जी ज़ियारत जे लाइ वज़ू जेको आहे मुरीद या पांधीअड़ा ईंदा आहिनि, उहे वज़ू हितां कंदा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था। वाह हे जेको अंदरि हेॾे ॾेखार बा दीदार कराए, ज़ियारत कराए। संगत जेको आहे तव्हां ज़ियारत कई जेको आहे दरगाह शरीफ़ जी, असां बि ज़ियारत कईसीं। मस्जिद शरीफ़ बि जेको आहे तव्हांखे ॾेखारीसीं, ऐं दादलो शरीफ़ बि ॾेखारियो त जिते वज़ू कंदा आहिनि। सो हिन दरगाह जो जेको साईं गादी नशीन आहे उनजो नालो बि तव्हांखे ॿुधायूं, या काफ़ी दोस्तनि खे ख़बर पवंदी। हिन दरगाह जो जेको गादी नशीन आहे हज़रत पीर अब्दुल ख़ालिक क़ादरी साईं जन आहिनि। गादी नशीन आहिनि साईं जन। जेको आहे जो हाणे तव्हांखे जेको आहे मदरसो ॾेखारींदासीं, जिथे जेको आहे तालिब क़ुर शरीफ़ पढ़ंदा आहिनि ऐं दीनी जेको आहे इल्मु हासिलु कंदा आहिनि। अचो त उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था। संगत हीअ जेको आहे मदरसे जो गेट आहे। हे असां जेको आहे मदरसे में अंदरि आया आहियूं। हिते जेको आहे क़ुर शरीफ़ पढ़ायो वेंदो आहे, हाफ़िज़ थींदा आहिनि। जेको आहे दीनी तालीम जेको आहे तालिब हासिलु कंदा आहिनि। हीअ ॾेखारिबो आहे। हीअ माशाल्लाह वॾो जेको आहे वॾो मदरसो आहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था। हीअ ॾिसो भाई ॾेखार। सो हीअ मदरसो आहे दरगाह आलिया भरचुनी शरीफ़ जेकी दरगाह आहे उनजे पासे में ई आहे हीअ मदरसो। हीअ जेको आहे तालिब हिते क़ुर शरीफ़ पढ़ंदा आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। संगत जेको आहे हीअ हुई दरगाह आलिया भरचुनी शरीफ़, जिन जी असां बि ज़ियारत कईसीं, तव्हांखे बि ज़ियारत कराईसीं।
सो उम्मीद कयां थो अॼु जो वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं जेको आहे इन ई मां कोशिशि कंदुमि जेको आहे दरगाहनि जूं तव्हांखे ज़ियारतां कराईंदुमि ऐं सुठा जेको आहे वीडियो खणी ईंदुसि तव्हां संग जे लाइ। मुंहिंजे चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो, घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो। पंहिंजे भाउ सजाद खे ॾियो हाणे इजाज़त, वरी कंहिं नए वीडियो सां गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखो। ख़ुदा हाफ़िज़।